कुंभ मां वाक़िया कंदासीं। कुंभ में जवाबदार मुड़ुस पंहिंजी नौजवान ज़ाल खे खुटाड़ी क़त्ल करे छॾियो। पुलिस मुताबिक़ ॻोठ गुलाम मोहम्मद बुर्दी में 7 ॿारनि जी माउ गुलशन बुर्दी खे खुटाड़ी क़त्ल कयो वियो, जंहिंजो लाश ताल खे इस्पताल कोटे जी मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मुताबिक़ वारिस चवनि था त मुड़ुस सद्दाम बुर्दी ॿी शादी जी इजाज़त न ॾियण तां पंहिंजी ज़ाल खे क़त्ल कयो आहे। पुलिस मुताबिक़ वाक़िए जो केस दाख़िल नाहे थी सघियो, जॾहिं त घुर्बल जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। कुंभ मां सां ख़बर शेयर कई पिया। कुंभ में जवाबदार मुड़ुस पंहिंजी नौजवान ज़ाल खे खुटाड़ी क़त्ल करे छॾियो आहे। पुलिस मुताबिक़ ॻोठ गुलाम मोहम्मद बुर्दी में 7 ॿारनि जी माउ गुलशन बुर्दी खे खुटाड़ी क़त्ल कयो वियो, जंहिंजो लाश ताल खे इस्पताल कोटे जी मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मुताबिक़ वारिस चवनि था त मुड़ुस सद्दाम बुर्दी ॿी शादी जी इजाज़त न ॾियण तां पंहिंजी ज़ाल गुलशन बुर्दी खे क़त्ल कयो आहे। पुलिस मुताबिक़ वाक़िए जो केस दाख़िल नाहे थी सघियो, जॾहिं त घुर्बल जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ख़बर मां कुंभ मां शेयर कई पिया। कुंभ में जवाबदार मुड़ुस पंहिंजी नौजवान ज़ाल खे खुटाड़ी क़त्ल करे छॾियो आहे। पुलिस मुताबिक़ ॻोठ गुलाम मोहम्मद बुर्दी में 7 ॿारनि जी माउ गुलशन बुर्दी खे खुटाड़ी क़त्ल कयो वियो, जंहिंजो लाश ताल खे इस्पताल कोटे जी मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मुताबिक़ वारिस चवनि था त मुड़ुस सद्दाम बुर्दी ॿी शादी जी इजाज़त न ॾियण तां पंहिंजी ज़ाल गुलशन बुर्दी खे क़त्ल कयो आहे। पुलिस मुताबिक़ वाक़िए जो केस दाख़िल नाहे थी सघियो, जॾहिं त घुर्बल जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। कुंभ मां वाक़िया कई पिया। कुंभ में जवाबदार मुड़ुस पंहिंजी नौजवान ज़ाल खे खुटाड़ी क़त्ल करे छॾियो आहे। पुलिस मुताबिक़ ॻोठ गुलाम मोहम्मद बुर्दी में 7 ॿारनि जी माउ गुलशन बुर्दी खे खुटाड़ी क़त्ल कयो वियो, जंहिंजो लाश ताल खे इस्पताल कोटे जी मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मुताबिक़ वारिस चवनि था त मुड़ुस सद्दाम बुर्दी ॿी शादी जी इजाज़त न ॾियण तां पंहिंजी ज़ाल खे खुटाड़ी क़त्ल कयो आहे। पुलिस मुताबिक़ वाक़िए जो केस दाख़िल नाहे थी सघियो, जॾहिं त घुर्बल जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।